नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंदकोट में खबर ॾींदा हलूं त कंदकोट में इलेक्शन कमिश्नर ज़िले कश्मीर पारां वोट जी अहमियत जे हवाले सां आगाही मुहिम रैली कढी वई है, जंहिंमें क़यादत ज़िले इलेक्शन कमिश्नर ऑफिसर आगा तौफीक अहमद, दीदार अहमद चन्ना, मोहम्मद अकरम कंबो, अहमद बख्श चन्ना, डॉक्टर विकी कुमार जी अगवाणी में लाइब्रेरी चौक खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। इन मौके ते इलेक्शन कमिश्नर जे ऑफिसर आगा तौफीक अहमद, दीदार अहमद चन्ना, मोहम्मद अकरम कंबो, काउंसलर मुश्ताक अहमद चाचड़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त वोट जी आगाही लाइ कश्मीर में 42, कंदकोट में 26 ऐं तंगवाणी तालुके में 29 सेंटर क़ाइम कया विया आहिनि, जिते वोटर हज़रात पंहिंजा वोट दाख़िल कराए उते वञी पंहिंजे वोट जी मालूमात वठी दुरुस्त कराइनि। हिन चयो आहे त वोट लिस्टूं 2012 जूं आहिनि, जंहिंमें वोटर सेंटर ते वञी वोट लिस्टूं चेक कनि ऐं पंहिंजा वोट दाख़िल कराइनि, जंहिं दौरान वोट जी अहमियत केतिरी आहे न त ज़िले ऑफिस में संदसि राब्तो कनि, जॾहिं त रैली में शहरियुनि, सिविल सोसाइटी, सहाफ़िन वॾे अंग में शिरकत कई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।